ठटे में मंशियात जी आम वाह सबब नौजवान असल तबाही किनारे तरफ़ वधी रहा आहिनि, पर इंतज़ामिया हिन वक़्त ताईं का बि हिकमत अमली जोड़ी नाहे। वधीक तफ़सील रशीद जाखरो जी रिपोर्ट में। माज़ीअ जे इन शाहूकार परगणी ठटे में मंशियात सनत इख्तियार करे वई आहे ऐं उहो बि सच आहे त नशो समाज जी बिगाड़ जो वॾो सबबु आहे। छोजो जेका आदत शऊर खे बेशऊर बनाए छॾे उहा सुधारे बदिरां बिगाड़ी पैदा कंदी आहे। ठटे में हिन वक़्तु मंशियात जो विकिरो जिते विखर जीअं हुजे उते समाजी बुरायूं उरूज ते आहिनि। मंशियात जे आम वापे सबबु नौजवान नस्ल सां गॾु बुज़ुर्ग ऐं औरतूं तेज़ीअ सां तबाही तरफ़ धिकिजी रहियूं आहिनि। ठटे जे चइनी तालुकनि ठटो, मीरपुर साकरो, गोड़ाबाड़ी ऐं केटी बंदर में गुटको, मैनपुड़ी, चर्स, हीरोइन ऐं हाणे वरी जदीद नशो आइस वॾे पैमाने घटी में फैलिजी रहियो आहे। नशे जे आम वापे सबबु नौजवान, ॿारड़ा, बुज़ुर्ग ऐं औरतूं फ्रस्ट्रेशन जो शिकार थी रहियूं आहिनि। ठटो में बेरोज़गारी वधण ऐं नशे जे आम वेकिरे सबबु वापराईंदड़ नौजवान ॾोही सरगर्मी में भटकंदा रहनि था, जॾहिं त केतिरा ई वालिदीन पंहिंजे औलाद जी हरकतनि वधंदड़ समाजी मसइलनि बाबति परेशानी नज़र अचनि था। अक्सर उहो ॾिठो वञे थो त नशे जी तस्कीन पूरी करण लाइ, पैसा हासिल करण लाइ नौजवान माइटनि खे ब्लैकमेल ऐं हिरासा कंदा आहिनि। ठटे में वधंदड़ मंशियात जो हिकु नओं रुख पिणु जनम वठी रहियो आहे, जिते मंशियात विकिरो कंदड़ पंहिंजा मेखाना ठाहे छॾिया आहिनि, जिते नौजवाननि खे नशो विकिरो करण सां गॾु नशो वापराइण जी पिणु सहूलियत मैसर कई वई आहे, जेका सुधरियल मुआशिरे जी तबाही जी शुरूआत आहे। असां वटि इंतिहाई तमामु घणा केसिस आहिनि। एतिरा केसिस आहिनि जो असां हर साल हर 6 महीने रिपोर्ट कढंदा आहियूं, त हुन में ज़्यादातर असां वटि जेके केसिस निकिरंदा आहिनि उहे कैंसर जा केसिस डिस्ट्रिक्ट ठटे में निकिरंदा आहिनि। डिस्ट्रिक्ट ठटे जी मेन हॉस्पिटल जेकी सिविल हॉस्पिटल ठटे जो जेको डिपार्टमेंट आहे, उन में असां वटि कई आसपास जा जेके बि जेके सिटीज़ आहिनि उनजे सराउंडिंग में एरिया में उतां खां केसिस असां ॾींदा आहिनि। कैंसर जा केसिस तमामु घणा वधी विया आहिनि। हर साल वांगुरु हिन साल बि केसिस वधी विया आहिनि। जेतोणीकि इलाही कोशिशूं कयूं आहिनि असां पंहिंजे माना पर्सनल एफर्ट्स वरिता आहिनि, अवेयरनेस सेशन करे माण्हुनि जे स्कूल लेवल ताईं या कैंपूं करे माण्हुनि खे इहा ताक़ीद कई आहे त हिन गुटके ऐं मंशियात जे करे कैंसर जा केसिस वधनि पिया, तव्हांजो वात बंदि थियणु शुरू थिए थो, तव्हां जेके मुख़्तलिफ़ क़िस्म जा वात में ज़ख़्म थियनि था। लेकिन उनखां पोइ बि इन में तमामु घणो हद खां वधीक इज़ाफ़ो थिए पियो उन केसिस में, ऐं सूरत हाल तमामु घणी ख़राबु आहे। असां वटि 2 डिस्ट्रिक्ट सफ़र कनि पिया, इवन सुजावल ज़िलो अन तमामु घणो सफ़र करे पियो। इन लाइ तमामु घणा एफर्ट्स वठणा पवंदा, स्पेशली जेकी एडमिनिस्ट्रेशन लेवल आहे, जेकी असांजी हायर अथॉरिटीज़ आहिनि, उन्हनि खे इन खे रोकण लाइ, इन खे गुटके ऐं मंशियात जे रोकण लाइ तमामु घणा वॾा एफर्ट्स वठणा पवंदा। कोई शक नहीं कि ठट्टा पुलिस का जो एक मेजर चैलेंज है वो मंशियात से रिलेटेड है। वो यहाँ पे प्रॉब्लम है काफ़ी ज़्यादा, और इस पे आईजी साहब की भी डायरेक्शन पे, एडिशनल आईजी हैदराबाद रीजन, डीआईजी साहब हमारे हैदराबाद रेंज के, तो सब हमारे सीनियर कमांड की तरफ से भी टॉप प्रायोरिटी पे हम इस पे काम करते हैं। और उसका रिज़ल्ट ये है कि अगर हम बात करें 2021 की और 2020 की, तकरीबन कोई ये 1.5 साल का जो टाइम है, मार्च से अब तक ऑनवर्ड्स, तो जो मेजर यहाँ के इश्यूज़ हैं जैसे ये गुटखा मावा और इससे रिलेटेड हैं, तो इसमें पुलिस ने बड़ा भरपूर काम किया है। और इस 1.5 साल के अरसे में हमारे पास जो रिकवरी है मुख्तलिफ मटीरियल की, उसमें रॉ मटीरियल भी है, मैन्युफैक्चर्ड मटीरियल भी है, तो वो 2 लाख kg से भी ज़्यादा है। तो ये मैं दावे से इसको कहता हूँ कि ये पूरे सिंध में किसी भी ज़िले में सबसे ज़्यादा यहाँ पे ये मटीरियल रिकवर किया गया है। मंशियात जेको आहे सो अखर नशे मां निकितल आहे। नशो जेको आहे तंहिंजो तक़रीबन हर मज़हब में जेके आहे असां हुन मना थियल आहे। जंहिंजो हिकिड़ो मेन सबबु इहो आहे त नशो जेको आहे सो इंसान खे जो अक़ुलु जेको आहे तंहिंखे हिकिड़ी जॻह ते जी खणी चइजे त हुनखे पंहिंजो हिकिड़े पासे करे छॾे थो, ऐं पोइ इंसानु कमु उहो करे थो जेको अक़ुलु वारो माण्हू कमु नथो करे सघे। ऐं हूअं बि इस्लाम में जेको आहे त नशे जी मने थियल आहे। ठठे में हिकिड़ी वधंदड़ मंशियात जेकी आहे उहा तेज़ीअ सां वधी रही आहे। मंशियात जे करे जेको आहे उन में जेके समाजी बुरायूं आहिनि से बि जनम वठी रहियूं आहिनि। अॻे ईअं हो जो मंशियात जेकी आहे सा गली गली में कोन हूंदी, पर हिन वक़्तु जेकी आहे असांखे हर ॿी घटीअ में जेको सो मंशियात फ़रोश मिलनि था। ऐं मंशियात फ़रोश जेके आहिनि उहे एतिरा त बाअसर ऐं ताक़तवर थी विया आहिनि जो उन्हनि खे जेको आहे को बि रोकण वारो न आहे। जेकॾहिं हंगामी बुनियादनि ते मंशियात ख़िलाफ़ सगारो क्रैक डाउन करे मंशियात फ़रोशनि जी रस्ता रोक न कई वई त ही मंशियात खानदान जा खानदान उजाड़े छॾींदी। मंशियात जे ख़ात्मे लाइ ठटे जे नौजवाननि पारां पिणु सोशल मीडिया ते हिकु मुहिम जो आगाज़ कयो वियो आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त इदारा सरगर्म थी इल्म, अदब ऐं ख़ुशबू वारे शहरनि खे मंशियात खां पाक कनि। कैमरामैन शाज़िब जाखरो सां गॾु रशीद जाखरो, आवाज़ TV, ठटो।